वरी B2B लगाई है कपड़न में पानी पे वहे बादशाह जो यार कपड़ा पुसी विया थे निहारे ते हुजूर मुझी गलती है वरी टियों चक्कर टुबी लगाई है त कपड़ा पुसी विया बादशाह के जी बादशाह तो जी ने मुझी गलती है अले तसावर खंता मोहब्बत इन से जो नालो आ कदे मोहब्बत में मयार न थी दिया बादशाह जो गुलाम से तो अगर मुझे बादशाह मुके एडी से तो दे एक थीती कान पर अकल चे तो दयाल तू इन जो नौकर आही जे चवे की चमन दी सी हो गलत ना तू गलत है सुभान अल्लाह बता मुझे नबी फरमाए तो सिद्दीक यार आए थे किबला उन गारे सोर जे बुलंदन जे ला मेरे महबूबन जो गुलाम अज सैयदना अबू बकर सिद्दीक पंहिंजो पान खे पेश तो करे त मुझे रहमत वारे नबी हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक जे मथा वेही पाण फरमाए अबू बकर हल अज खणी हल त मुझे करीम रब निहारे पियो अज मुझे महबूब जे खिदमत जे ला अबू बकर पान खे पेश त कयो आ अबू बकर जो ईमान आ के तो मुझे आका मुझे कुल्हन ते कार ते खणी हला और जिब्रील जल्दी बन बजा पर अबू बकर ने पैर ने ठाड़े और सिद्दीक के खड़ी कार ते पुजा मा अल्लाह अबू बकर ने गुलामी के कबूल करे सुभान अल्लाह इच्छा हो ईमान मुझे आका व मौला हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी पाक में जेतरा वसन जा गुलाम होया हिकड़े हिकड़े जे मोहब्बत के तोरी दे मां सच्चा तो तुझा कुल कमल कंदो उन अल्लाह जे महबूब जे प्यारन जिन रसूलुल्लाह का सर कुर्बान कयो लेके हबीब किबरिया जे पाक नाले के जिंदगी सकदा हा वे चंदा मुझा करीम अल्लाह तो जो थोरो आ जैसा के पर रहमत वालो नबी अता के थई ताक एक एक सहाबी जे सीरत के पढ़ मुझे करीम रब ने कुरान जो तर्जुमो थी दो मुझे अल्लाह जे तो ला इन्नु वला तहज़नु तभी घबरायो न सुस्त न थियो तभी कामयाब आयो मुझे मौला किथे किथे कामयाब आयो मुझे रब जे तो ईमान तो वटा तू सजी दुनिया में कामयाब आही केर तुझे वार जो नालो सुभान अल्लाह जंगे बदर लगी ही न जने तैते बाबा के ईमान याद ही दो उलमा का मुधी आया होगा अवा के आलिमन बुधायो होदो रमजान दी 17 तारीख ही जंगे बदर लगी हुई मुझे आका व मौला हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी रसूलुल्लाह जा गुलाम रोजे सा बदर जो मैदान मदीने पाक का घणो परे है मुझे साईं फरमायो जंग ते हलणो है साहब जो लबैक या रसूल अल्लाह आकाशी तैयार है अबू जहल के नौकर के मोकलियो तो वञो तो सही भला रसूलुल्लाह जे गुलाम नहीं साहब जे लश्कर ते नजर विछिया CID करे या वो चक्कर लगाए वो दिसियत तो के खबर पादी उन्होंने हथियार केतरा है उन्होंने मानू केतरा है उन्होंने जा नौजवान पोढ़ा केतरा है जंग में शरीक थियण वारा केतरा है अरे वो मानू CID कंदो मुझे सुने नबी ने मदीने में पहुंचो और जो अकुल कम न पियो करे मां छावनी अबू जहल के चवा लिखण वारे लिखियो अबू जहल वट मोटी चवण लगो अबू जहल मां जेको लश्कर ॾिसी आयो आहियां न उन लश्कर जो तइदाद तमाम थोरो आ उन्हनि वटि तलवारूं बि कोन्हनि के उन्हनि वटि हथियार बि कोन्हनि के उन्हनि वटि घोड़ा बि कोन्हनि के उहे आहिनि बि रोज़े सां उन्हनि खाधो बि कुझु कोन्हे को पर तोखे ख़बर आ हे अबू जहल जंहिं रसूलुल्लाह जे क़यादत में चढ़ पिया था उन आमिना जे लाल कचीअ जा परा पटे उन्हनि खे हथनि में ॾेई चयो आहे त खणी हलो इहे आवाजूं तलवारूं आहिनि उन्हनि वटि तलवारूं कोन्हनि के उहे अचनि त इहे पिया था पर मां तोखे दावत थो ॾियां त निकिरी वञ जेकॾहिं इहे मैदान में निकिरी ईंदा अबू जहल तोखे लिकण जी जाइ बि न मिलंदी खुदा जो कसम आ कुरान जा तफसीर पढ़ी ॾिसो उलमा खां पुछी ॾिसो डॉक्टर इकबाल जहिड़ो शाइर तो चवे थे उनके पास दो घोड़े जिसरे 8 शमशीरें बदलने आए थे ये लोग दुनिया भर की तकदीरें उन्होंने थोड़ी में 4 तलवारों हुए 4 घोड़ा हा पर मुझे नबी फरमायो हो त खचिए जा परा पटे खणी अचो अॼु मां
गालिबन फरमाए तो उन लीह मुंह ॾिठो मुझे तुझे नबी दे पाक हबार ते को कलमो जारी हो उन मैदान जिहाद वारी जाए ते आमिना जे लाल ऐं तुझे मुझे आका पंहिंजे पाक चादर खे विछाए हिकिड़ी रिवायात में त पंहिंजे दस्तार मुबारक खे बि लाहे मुझे नबी सजदो कयो साहबी फरमाए थो जेको उन ॾींहुं राज़ ऐं न्याज़ जो आलम हुयो मूं कॾहिं पंहिंजे नबी जे ज़बान मां ईअं कोन ॿुधो निहारे चए थो मां ॾिसां पियो त मुंहिंजा साईं सजदो पिया कनि अखियुनि में लुड़का हा उछगारूं ॾेई चवनि पिया ओ मुंहिंजा आसमान वारा ख़ुदा ओ मां मोहम्मद करीम जा रब ओ सॼी काइनात खे पैदा करण वारा अल्लाह अॼु मां मुस्तफ़ा जे लश्कर जे तरफ़ इहे सादा माण्हू हथनि में हथियार रखी आया अथई अॼु तुंहिंजे नबी जी मोहबत खणी अॼु मैदान जिहाद में आया अथई ए अल्लाह अॼु हिननि खे शिकस्त मिलंदी त को बि ज़मीन ते कलमे पढ़ण वारो न हूंदो ऐं मुंहिंजा मौला अॼु हिननि खे फतह अता कर हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ थो चवे त जिब्रील मुंहिंजे नबी जे ख़िदमत में आयो ओ आमना जा लाल पंहिंजो सर मुबारक मथे कर पंहिंजे ग़ुलामनि खे चओ त मैदान जिहाद में निकिरी हलनि अॼु आमना जा लाल तुंहिंजा ग़ुलाम इशारो कंदा वेंदा मुंहिंजा मलाइक कठ कटींदा वेंदा हे 313 साहबी हज़ारनि ते ग़ालिब थी वेंदा मुंहिंजे रब फरमायो ला तहिनो वला तहज़नो अमा न घबरायो अल्लाह जी मदद अवां सां आहे तव्हीं कामयाब आहियो अगरि तव्हां मोमिन आहियो ईमान संभाले रख तू कामयाब है ईमान तो वटा तू कामयाब है नबी जी मोहब्बत तो वटा तू कामयाब है हुजूर जो तरीको तो वटा तू कामयाब है अज दौरे हाज़िर जे अंदर असीन सिंध का पुते थी वियासीं सदन वारनि बार बार सॼो हर माण्हू जी चए पियो यार रसूलुल्लाह सां मोहब्बत कर मदीने वारे सां प्यार कर हबीबे ख़ुदा जे ज़ात सां मोहब्बत कर हर माण्हू चवे पियो पर मुंहिंजा दोस्त तूं असां दुनिया जे नशे में कल्ह ताईं त तूं ॿुधो आहे त बाबा शराब जो नशो थींदो आहे बाबा चर्च जो नशो थींदो आहे ॿुधो अथव न अदा फलाणो वीचारो हीअं पियो हले भंग पीतल हस पर मां चवां थो मुंहिंजा भाउ इहे नशा पंहिंजी जाइ ते पर कॾहिं दौलतमंद निहार त तकबर जो नशो केतिरो अथसि कॾहिं इल्म वारे जे कठे लॻु न त उहो तोखे पंहिंजे तकबर जो नशो केतिरो थो ॿुधाए हिन दुनिया जे अंदरि हर माण्हू पंहिंजे नशे में मस्तु लॻो पियो आहे उनखे इहा फुर्सत ई नथी मिले त अल्लाह रसूल जो थी वञे ए मुंहिंजा भाउ तूं जॾहिं अल्लाह जे हवाले थी ऐं मुंहिंजे नबी जो सहाबनि ने उन तरीक़ेकार खे पढ़ी उन्हनि जे नक्शे कदम ते हलंदे त यकीन कर दुनिया में कामयाबी का साबियो को रस्तो ही न मिलंदो पर अॼु नाकामी जो शिकार थी विया हिन करे जो तो पंहिंजे मर्ज़ी सां रस्तो इख्तियार कयो मां पंहिंजे मर्ज़ी सां हलणु शुरू कयो जंहिंखे जितां आयो उतां हलणु लॻो ऐं मुंहिंजे सुहिणे नबी जा ग़ुलाम जेकॾहिं रसूलुल्लाह जे प्यारनि उन ईमान वारनि जे ज़िंदगी खे पढ़ंदे त हज़ारे अहिड़ा माण्हू मिलंदा जिन जी ज़िंदगी असांजे लाइ मशाले राह रसूलुल्लाह जो बांगो हज़रत बिलाल तव्हां खोड़ चक्राल मन खां ॿुधो हूंदो पर सच ॿुधायां त ही अहिड़ा प्यारा आहिनि जंहिंजे ज़िंदगीअ खे जीअं जीअं ॿुधंदो वेंदे तीअं तीअं ईमान वधंदो वेंदो आहे हबीबे ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो हो त ज़ाहिर में ग़ुलाम ज़ाहिर में त ख़रीद थियल हुयो पर मुंहिंजे सुहिणे मोहम्मद करीम सां एॾी मोहब्बत कंदो हो जो मुंहिंजे आका व मौला हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं मक्को फतह थियो हो त मुंहिंजे नबी फरमायो त बिलाल अॼु कायबतुल्लाह जे छित ते चढ़ ऐं आज़ान ॾेई मक्के जे काफ़र निहारे हल भेणा इह बिछी ग़ुलाम हो जंहिंजे गिचीअ में रसा विझी असांजा ॿार मक्के जे घिटनि में किलींदा हुआ कॾहिं टांडनि ते सुम्हारींदा हुआसीं कॾहिं उन जे छातीअ ते वज़नदार पथर रखंदा हुआसीं कॾहिं कीअं त कॾहिं कीअं चवंदा हुआसीं अॼु रसूलुल्लाह हिन बिलावल खे एॾी हैसियत अता कई जॾहिं काबे जे छित ते चढ़ियो बीठो पर हज़रत बिलाल
चवे त मके वारो तव्हां रुगो ॾिठो त बिलाल छित ते चढ़ी बीठो आहे पर अॼु मूंखां पुछो त मां ॿुधायां अॼु मूंॾे निहारियो त मां ॾसां त मुंहिंजी मोहबत छा थी चवे बिलाल तूं छा थो चवे जे त उन ॾींहुं काबे जे छित ते बि बिलाल जो इम्तिहान शुरू थी वियो दिलि चए पई त बिलाल तॾहिं मदीने में काबे जे मुंहुं करे पाण चवंदो अॼु उन काबे जे छित ते बीठो ई त मुंहुं काॾे करे पाण चवंदे आशिक़ लिखनि था त बिलाल जो इश्क जेको बिलाल अॼु काबे जो मोहम्मद बीठो थई अॼु उन्हनि मुंह करे अल्लाह अकबर की सदा त दुनिया गाई थी त बिलाल मदीने वारे ने मुंह करे अल्लाह जी नमाज़ जी अज़ान चई पोयो दौर थियो मुंहिंजे सुने नबी जे ज़ाहिरी बुरके मटाइण खां पोइ तारीख़ लिखे थी त ॿिया सहाबे किराम मदीने में रहिया के तबलीग दीन जे लाइ निकिरी विया कंहिंजी मज़ार किथे आहे कंहिंजी किथे आहे पर हज़रत बिलाल ये सफ़र कंदो बेखुदी जे आलम में मुल्क शाम ताईं हलियो वियो हो हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आयो त मुंहिंजे आका व मौला आख़िर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ख्वाब में दीदार कराए पाण फरमाए त बिलाल साम्हूं मुस्तफ़ा करीम खां एॾो परे हलियो जी जाॻियो न